अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इन वक्त असां यारलुंड शहर में मौजूद आहियूं। अॼु हिते ज़ुल्फ़कार लुंड जो चंदो गॾु कयो वियो, उनमें काफ़ी दोस्तनि शिरकत कई परे परे खां। ऐं इन वक्त असां दोस्तनि सां हितां जी जेकी कैंप मां लॻाई वई उन हवाले सां मेवाल पिताबी ऐं मारम दोस्त सां ॻाल्हि ॿोल कंदासीं उन्हनि जो छा चओ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर इहो तव्हां हीउ चंदो डोनेशन कयो केतिरो थियो आहे उन हवाले सां तव्हां छा चवणु चाहियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तू हबीब तू तबीब तू दर्द जी दवा जानिब मुंहिंजे जीअ में आज़ार जानवा साहिब ॾे शफ़ा मियां मरीज़नि खे। महिरबानी यार शहर वारनि जी, शहर वासियुनि जी ऐं पांधियरनि जी जेके हिकु मिसकिन जी मदद जे लाइ पंहिंजो पाण मञाए करे असां अॼु यारलुंड शहर में पिताफी मोनियानी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे प्लेटफॉर्म तां हिकिड़ी नंढड़ी सोशल मीडिया ते ट्रेन हलायोसीं, जंहिंजे लाइ साईं ऐं जस पेश कंदो साईं इमदाद सुमरो मुफ्ती माण्हू एडमिन्स ऑफ हमदर्द वेलफेयर ऐं उन सां गॾु साईं उस्ताद लुत्फ़ अली लगारी साहिब जा जेके असांजी नंढड़ी काल ते आया ऐं मिसकिन जी मदद जे लाइ यार शहर में अची करे कैंप में शिरकत बि कयूं, गॾोगॾु शॉप टू शॉप अची करे असां सां मिसकिन जे लाइ चंदो गॾु करायूं ऐं उन सां गॾोगॾु जस पेश कयां थो यार शहर जे सभिनी रहवासियुनि जा, कारोबारी दोस्तनि जा, जन मिसकिन जी मदद लाइ पंहिंजो पाण खे मञाईंदे जन पंहिंजी सगार कंहिं रुपयो ॾिनो, कंहिं 5 ॾिना, कंहिं 10 ॾिना, कंहिं 50, कंहिं 1000 बि ॾिनो। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह से हुननि जी ख़ैर क़बूल कराए। टोटल जेको अमाउंट थियो आहे सो आहे 18,665 रुपया। उहा असां जेका अमानत आहे 5 रुपये जी सिके जी इनमें मद में बि आहे, उहो सिका बि असां उन मिसकिन जे हवाले कया आहिनि ऐं इंशाअल्लाह दुआ कयूं त रब करीम जन जन जी ख़ैर कई आहे, अल्लाह से हुननि जी ख़ैर क़बूल अता फरमाए ऐं मिसकिन खे जेको आहे शिफ़ा कामिल अता फरमाए। ज़ुल्फ़कार लुंड तो इन वक्त तव्हांखे अमानत ऐं हथनि सां मिली उन हवाले सां तव्हां छा चवणु चाहियो? बिल्कुलु मूंखे अमानत मिली, सॼनि टीम वारनि जी महिरबानी, शहर वारनि जी महिरबानी जन मुंहिंजी मदद कई। इंशाअल्लाह अल्लाह पाक उन्हनि जी मदद कंदो कारोबार में महिरबानी कुर्ब। ख़ासि करे उस्ताद जेके आया आहिनि मुसार मेवाल, उस्ताद इमदाद सुमरो साहिबु, वकार दायो साहिबु, काज़ी साहिबु जेके आहिनि सॼी महिरबानी। जी नाज़रीन, तव्हां हितां जी जेकी कैंप लॻाई वई उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कईसीं ऐं पंहिंजो सोशल वर्कर वकार अहमद आहे सां गॾु